आईसीसी चैंपियन ट्रॉफी जी 5 मैच में भारत पाकिस्तान के 6 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। 242 रन्स जे अदब में भारतीय टीम शानदार शुरूआत कंदे घुर्बल हदफ 43 ओवरनि में हासिल करे वरितो। विराट कोहली जी शानदार सेंचुरी 111 बॉलनि ते 101 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। भारतीय बैटर श्रेयस अय्यर 56 ऐं शंबन गिल 46, रोहित शर्मा 20 रन्स ठाहे आउट थिया। चैंपियंस ट्रॉफी जी हाई वोल्टेज मैच में पाकिस्तान की समूरी टीम भारत खिलाफ 271 रन्स ते आउट थी वई। पाकिस्तान के पहिरियों नुक़सान ओपनर्स की नाकामी ते खणणो पियो। बाबर आज़म 23, इमामुल हक 10 रन्स ठाहे आउट थिया। मोहम्मद रिज़वान 46, सऊद शकील 62 रन्स ठाहे स्कोर के टेको ॾिनो। मिडल ऑर्डर की भाईवारी टुटी त विकेटूं भी एक ॿिए पुठियां किरण लॻियूं। बैटर तूं हल मां पोतुसि वारे उसूर ते कारबंद रहिया। तैयब ताहिर 4, सलमान आगा 19, खुशदिल शाह 38, नसीम शाह 14, हारिस रऊफ़ 8 रन्स ठाहे आउट थिया। शाहीन शाह अफरीदी खातो ही न खोलियो। अफ़गान तालिबान के अमरीकी हथियार वापस वठण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तालिबान के अमरीकी गाॾियुनि ऐं हथियारनि सां भेट कंदे ॾिसी खेसि ॾाढी कावड़ ईंदी आहे। अमरीका अफ़गानिस्तान के माहवार $2.5 अरब इमदाद ॾेई रहियो आहे। तालिबान खां अमरीकी हथियार वापस वठणा पवंदा, भली हुन लाइ वधीक रक़म छो न ॾियणी पवे। वज़ीर आज़म 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते अज़रबैजान पहुची वियो। अज़रबैजान जे अव्वल नायब वज़ीर आज़म नायब परॾेही वज़ीर बाको एयरपोर्ट ते शहबाज शरीफ जी आजिया कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अज़रबैजान जे सदर ऐं ॿियनि आला इख्तियारनि सां मुलाक़ातूं कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में केतिरनि ई मुफ़ाहिमती यादाश्तनि ऐं मुआहदनि ते सहियूं थींदियूं। सिक्योरिटी फोर्सेस जो DI खान में धारदार कार्रवाइयों, 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चयो आहे त कार्रवाइनि दौरान दुरावन में 4 अमदी में 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई दहशतगर्दी जी कार्रवाइनि में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ इलाइक़े में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। माण्हुनि जूं मुश्किलातूं घटिजनि पयूं ऐं मईशत बहितरीअ तरफ़ वधी रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चीन जो दौरो कामयाब रहियो। CPEC जो बुनियाद रखियो आहे, उन खे कामयाब बणाईंदासीं। सिंध हुकूमत सिहत ऐं तालीम जे शोबनि में अहम कमु कयो आहे। सिंध में नयूं यूनिवर्सिटियूं, कॉलेज ऐं अस्पतालूं ठाहियूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत ॿोॾ मुतासिरनि लाइ घर ठाहिया आहिनि। ॿियनि सूबनि खे बि पैरवी करणु घुरिजे। ईंदड़ बजट में पघारदार तबके ते टैक्स वार घटाइण जो इशारो। नाणे वरी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पघारदार तबको टैक्सनि जे भार हेठि दॿिजी वियो आहे। बजट खां अॻु वापारियुनि सां मुलाक़ातूं शुरू करे छॾियूं आहिनि। मुल्क में मुआशी इस्तेकाम आहे। हुकूमत APR में सुधारनि ते कमु करे पई। महांगाई जी शरह बि घटि थी आहे। कराची में सिंधु दरिया में कैनाल कढण खिलाफ जेस्कम जो एहतजाज। शारा फैसल, गुरा कब्रिस्तान भरिसां मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में चकरियूं। कारकुननि जो पुलिस एहलकारनि ते तशद्दुद, साणनि हथे पाइजी विया। पुलिस जे मुज़ाहिरीन खे छिड़विछड़ करण लाइ लठबाज़ी ऐं शेलिंग। पुलिस जो चवणु आहे त ट्रैफ़िक खे मुतबादिल रस्तो ॾियण लाइ रैली खे रोकियोसीं त मुज़ाहिरीन सां चकरियूं थी पयूं। सिंधु दरिया में कैनाल कढण खिलाफ मिठी में अवामी तहरीक की रैली ऐं धरणो। बाईपास रोड कुंडी स्टॉप का कश्मीर चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत सवे माण्हू शरीक। फरीदाबाद में एहतजाज। सियासी समाजी तंजीमनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध अॻेई सूकड़े जो शिकार आहे। इरसा पाणी बाबति कूड़नि अंगनि अखरनि जी बुनियाद ते चोलिस्तान कैनाल कढी पाणी चोराए सिंध सुकाइणु चाहे थी। वगड़ में एक ही वक्त फुर जूं 4 वारदातूं। शहरी पुलिस खिलाफ रस्तनि ते निकिरी आया। इंडस हाईवे ते धरणो। लाड़काणे रोड तां मोटरसाइकिल सवार फोरू बाबर दुकानदार हाजी वगड़, इमरान कहरी ऐं वापारी कलंदर बख्श वगड़ खां 5 लख ऐं मोबाइल फोन फुरे विया। साॻियनि जवाबदारनि जी पंसार ऐं करियाना स्टोर तां बि 3 लख रुपया ऐं मोबाइल फोन फुर। वाक़े खिलाफ मुतासिर ऐं शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो, पुलिस खिलाफ नारेबाज़ी।
शहदादकोट भरिसां जतोई बिरादरी जी ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकियत झेड़ो 2 ॼणा क़त्ल फायरिंग सबबि परवेज़ जतोई ऐं अरबाब चलवाणी मारिजी विया। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं मधेची में चोणेचा बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ खूने तकरार जो निबेरो। ॿिन्ही धुरनि ते मजमूई तौर ते 1 करोड़ 95 लख रुपया ॾंड मुक़रर। निबेरो कमारिया हाउस ते ज़ुल्फ़कार अली नजफ़ कुमारी जी सरपंची हेठि थियो। 3 सालनि खां हलंदड़ तकरार में 2 ॿारनि समेत 7 ॼणा क़त्ल थी चुका। फी खून बाह 25 लख ऐं 2 ॿारनि जी खून बाह 30 लख रुपया मुक़रर कई वई। जरगे बाद धुरियूं खीर खंड।